तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अव्हांजे ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहियो आहियां उन जो नालो आहे शहज़ादी ऐं जादू जी मुडरी। त अचो हलूं था कहाणी जे तरफ़। हिकिड़ो बादशाह जंहिंखे औलाद थींदो ई कोन हो। नेठि हिकिड़े ॾींहुं वेस बदिलाए कारा कपिड़ा पाए शहर जे ॿाहिरां रस्ते ते ऊंधी मजी विझी सुम्ही रहियो। रस्ते तां कई माण्हू आया विया ऐं हुन पिया हाल अहिवाल पुछाऊं, पर हुन कंहिंसां बि पंहिंजे दिलि जो हाल न कयो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिकु भेरे जॾहिं राति थी ऐं लोक सुम्ही रहियो, तॾहिं वटि हिकिड़ो देव आयो, जंहिं खांसि पुछियो त ए आदम जा बचड़ा, हेतिरनि ॾींहंनि खां हिननि हालनि में तूं हिते कीअं वेठो आहीं? बादशाह हुन सां समूरी हक़ीक़त बयानु कई। देव चयुसि त इहा लठ अथई ऐं उथी हिन ॿेर जे वण में हण, पोइ जेकॾहिं ॿेर किरियो त पुटु मिलंदी, पर जे पनु किरियो त धीउ ॼमंजई। पर यादि रख त जे धीउ ॼाई त उनजो लिखियो अथई घोड़े सां, ऐं हीअ मुडरी अथई जा धीउ खे चीच में पाराए छॾिजां, जो हूअ जिते बि मुडीअ खे चवंदी त खेसि उॾाए उते वञी छॾींदी। देव एतिरो चई बादशाह खे लठ ऐं मुडरी ॾेई ग़ाइबु थी वियो। बादशाह जीअं उहा लठ उन वण में हईं त धणीअ जे कुदरत सां फ़क़ति हिकु पनु किरियो। बादशाह उहो खणी धोई वञी राणीअ खे खारायो। थोरनि ॾींहं में राणीअ खे उमेद थी ऐं मुदत पूरी थियण ते खेसि धीउ ॼाई। बादशाह ॾाढा शादमाना ऐं शुकराना कया ऐं शहज़ादी अॼु नंढी सुभाणे वॾी नेठि ते जवान थी। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त तूं सफ़र जो सामान साणो करे कंहिं न कंहिं बादशाह में वञी शहज़ादीअ लाइ शहज़ादो ॻोल्हे संग करे अचु, पर मूंखे पुटु आहे कोन, सो शहज़ादो अहिड़ो हुजे जो हिते असां वटि रहे ऐं हीउ राज भाॻु संभाले। बादशाह जे हुकुम ते वज़ीर विलायतूं वोड़ींदो नेठि वञी हिकिड़ी बादशाही में पहुतो। उते जे शहज़ादी जी माउ हुई जादूगरन, जंहिंखे शहज़ादीअ जी पैदाइश घोड़े सां लिखिए ऐं देव वारे मुडीअ जी का अॻी ख़बर हुई। तंहिं उहा मुडरी हथु करण लाइ पुट खे को अहिड़ो जंतर सेखारे छॾियो जो पढ़ी हू हिकदमि घोड़े जे पोश में अचे वेंदो हो। ख़ैर वज़ीर शहज़ादी जी ॻाल्हि उते पकी करे मोटी आयो ऐं अचे बादशाह सां समूरो हवालो कयईं ऐं ॿुधायईंसि त शहज़ादो घोड़े जी पोशाक बि ढकींदो आहे। इहो ॿुधी बादशाह खे देव वारी ॻाल्हि दिलि सां लॻी आई। आख़िर शहज़ादीअ खे परणाए ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे पाण वटि जुदा जाइ जोड़ाए उन में रहाए छॾियईं, जिते ॾींहं राति बानियूं हथु ॿधियो हुननि जी ख़िदमत में बीठियूं हूंदियूं ऐं सभु खाधा पीता ऐं साज़ सामान वेठे वेठे खेनि उते पिया मिलंदा हुआ। शादीअ खां पोइ बि शहज़ादे जो इहो दस्तूर रहियो त जॾहिं दिलि थींदी हुयसि तॾहिं घोड़े जो पोश ढके बीही रहंदो हो। शहज़ादीअ जे माउ खे उन ॻाल्हि जो ॾाढो अरमान रहंदो हो ऐं धीउ जे क़िस्मत ते पई दिलि ई दिलि में कड़ंदी हुई। नेठि सही हिकिड़े ॾींहुं बानीअ खे चयईं त जॾहिं शहज़ादो राति जो पंहिंजी पोशाक लाहे रखे तॾहिं तूं वॼ वठी चुपचाप उहा खणी केॾांहुं गुम करे छॾ। हिकिड़ी राति जॾहिं शहज़ादो ऐं शहज़ादी सुता पिया हुआ तॾहिं बानीअ वॼ ॾिसी शहज़ादे जी उहा पोशाक चोराए किथे वञी साड़े छॾी। शहज़ादे खे जॾहिं ख़बर पई तॾहिं ॾाढो ॾुखु थियुसि ऐं अचे डपु वरितुसि त हाणे माणस लाइ छा करे छॾींदी। आख़िर लाचार थी कमकार लाइ हू अंदरि ॿाहिरि निकिरणु लॻो। होॾां माणस खे जॾहिं इहो इतलाउ पहुतो तॾहिं दिलि में चयईं त हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे, जो मुंहिंजे सॻे धाॻे खां निकिरी वियो आहे। सो वाकड़ कंदी हिकिड़ी अचे पुट वटि ठका कयईं। नुंहुं जी करामती मुडरी हथु करण जी त अॻई सोच हुयसि। सोचण सां नुंहुं ते अहिड़ो वठी हथड़ो घुमायईं जो शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी ऐं हुनखे बिना पंहिंजी माउ सम्झी खणी अखियुनि में जायूं ॾिनई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी विझंदे देव वारी उहा मुडरी गुसल खाने में विसारे आई। शहज़ादे जे माउ जादूगराणीअ खे जो लॻो वॼ, सो मुडरी खणी कयईं सोघी ऐं विझंदे पुट खे बांह में हथु वठी उॾाणी ऐं घड़ीअ में अचे पंहिंजे बादशाही में लथी। शहज़ादीअ खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं ॾाढो पछतायईं ऐं रोई रोई साणी थी पई। आख़िर पीउ खां इजाज़त वठी हिकु बानी ऐं ॿ घोड़ा तयारु कराए मर्दानो वेस करे उथी मुड़ुस जे पुठियां पंधु पई। हलंदे हलंदे थोरे घणे ॾींहं शहज़ादी बानीअ समेत अचे मुड़ुस जे मुल्क में पहुती।
शहर जे ॿाहिरि झंग में राति पइजी वियनि। हिकिड़ियूं वीचारियूं अकेलियूं औरतूं ॿियो परदेस हुई झंगु, सो राति हुअण सबबि घोड़नि खे हिकु पासे करे मथे वण ते चढ़ी वेही रहियूं। अधु राति गुज़ारण खां पोइ धणीअ जे कुदरत सां शहज़ादीअ जो मुड़ुसु हिकु परीअ सां गॾु उन वण जे हेठां अचे चोपड़ रांदि करणु वेठो। शहज़ादी जॾहिं हीअ हालति ॾिठी तॾहिं संदसि अखियुनि मां लुड़क वहणु लॻा, जे इतफ़ाक़ सां वञी संदसि मुड़ुस जे मथां किरिया। तंहिं ते शहज़ादे मथे निहारियो ऐं खेसि सुञाणे इशारे सां चयईं त बसि कर, मतां परी तोखे मारे न छॾे। इशारे मिलण ते शहज़ादीअ खणी माठि कई। आख़िर सुबुह थियण ते परी शहज़ादे खां मोकिलाए उॾामी वई। पोइ शहज़ादे हुनखे हेठि लही अचण लाइ चयो। वण तां हेठि लथी पोइ ॿई ॼणा पाण में मिली हाली अवाली थिया ऐं ॾुख सोरो ओरियाऊं। शहज़ादे चयुसि त मुंहिंजी माउ आहे जादूगरनि, सो तोखे उते पाण वटि कीअं रहायां, पर हिकिड़ी सलाह आहे त तूं वटि बानी थी हली बीह, उन बहाने सां गॾु रही सघंदासीं। तॾहिं शहज़ादीअ चयुसि, तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी ज़हर आहे, तूं कहिड़े बि नमूने मूंखे पाण खां जुदा न कर, जीअं तूं चवंदे तीअं करण लाइ तयारु आहियां। नेठि शहज़ादे हिन खे वठी अची माउ सां मिलायो ऐं इलाज मिनथूं करे खेसि बानीअ जे बहाने पाण वटि रहायईं। माण्हू हुई ज़ालिम रूह सां हिन वेचारीअ खां सख़्तु कमु वठणु लॻी। हिकु ॾींहुं सरीह ऐं वारीअ जूं ॿ गूणियूं पाण में गॾाए शहज़ादीअ खे चयईं त हिन ढेर मां सरीह जुदा करे ॻूण भरे रखो, न त तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। इहो हुकुम ॿुधी शहज़ादी ॻणितीअ में पइजी वई। जॾहिं संदसि मुड़ुसु आयो तॾहिं हुन सां इहा हक़ीक़त कयईं। शहज़ादो जादूगरनि माउ जो पुटु, सो हुनखे बि के गुर ईंदा हुआ। तंहिं छा कयो जो हिकदमि देवनि खे हुकुम कयईं त इहो कमु हिकिड़े पल में करे ॾियो। हुकुम जी देरि हुई, अखि छंभ में कमु थी वियो। माण्हू जॾहिं हीउ हाल ॾिठो तॾहिं सम्झी वई त इहो कमु मुंहिंजे पुट जो आहे। ॿिए ॾींहुं वरी वॾीअ गप में घणा कंडा ऐं काठियूं मिलाए चयईंसि त उन मां गारो ठाहे भित जोड़, उन जे मथां गारे जो लेपो ॾेई छॾ। शहज़ादीअ इहा ॻाल्हि बि वञी मुड़ुस सां कई, जंहिं वरी बि देवनि खे हुकुम कयो, जिन घड़ीअ में भित जोड़े लिंबी ठाहे चारो करे छॾी। जादूगराणीअ जॾहिं इहो लका ॾिठो तॾहिं पक थियसि त मुंहिंजो पुटु हिन बानीअ ते आशिक़ु आहे ऐं वरी बि केॾांहुं हलियो न वञे। वरी जादूअ जे ज़ोर ते खणी ॾिसे त हीअ बानी उहा साॻी शहज़ादी आहे जंहिंसां मुंहिंजे पुट जी शादी थियल आहे। हेकारी ॻणितीअ में पइजी वई त हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे। उहा शहज़ादी कॾहिं न कॾहिं मुंहिंजे पुट खे ज़रूरु वठी ईंदी, तंहिं करे खेसि छो न अटकल सां माराए छॾिजे। आख़िर ख़्यालु करे हिकिड़े ॾींहुं चिठी लिखी ॾिनईंसि ऐं चयईंसि त मुंहिंजी भेण वटि खणी वञ। शहज़ादी उहा चिठी खणी हली त वाट ते संदसि मुड़ुसु मिलियुसि, जंहिंसां इहो अहवालु कयईं। शहज़ादो खणी चिठी पढ़े त लिखियो पियो हो त हीअ मुंहिंजे पुट जी दुश्मन आहे, तो वटि पहुचे त खेसि मारे खपाए ख़तमु करे छॾिजांइ। हुन उहा चिठी फाड़े ॿी लिखी ॾिनसि त हीअ मुंहिंजी नुंहुं सदोर ऐं सुलछणी आहे, तूं हुनखे प्यार ऐं मोहबत सां पाण वटि रहाइजांइ। शहज़ादे जी मासी कन खां कुरी, अखि खां काणी, हथ खां टुंडी ऐं टंग खां मंडी हुई। शहज़ादीअ खे हलण वक़्तु संदसि मुड़ुसु इहा ॻाल्हि ॿुधाए चयो त तूं जॾहिं दुल्ह जो आवाज़ु ॿुधी तॾहिं कंहिं बहाने सां ॿाहिरि अची बीहजांइ, त पोइ पाण गॾिजी हीउ मुल्क छॾे कंहिं पासे हलिया हलंदासीं। मासी तोखे घणो ई रोकींदी, पर हूअ अञा उथे ई न त वठी ज़ोर सां धिको ॾिजांसि, जीअं वञी कंहिं आड़ा में किरे। शहज़ादीअ जे वञण खां पोइ शहज़ादे जे माउ खे पक थी त हूअ हाणे मरी खपी वई हूंदी, सो छा कयईं जो भेण जे ॻोठ मां पुट खे परणाइण लाइ ॼञ वठी उथी निकिती। वाट ते शहज़ादो ज़िद करे वेही रहियो ऐं चए पियो त उहा करामती मुडी ॾे त अॻिते हलां, न त कोन हलंदुसि। आख़िर घणी चिकताण खां पोइ माण्हू खेसि मुडी ॾिनी, जा शहज़ादे वठी खणी सोगी कई। ॼञ बि हलंदे हलंदे नेठि अची उन ॻोठ में शहज़ादीअ जे रहण वारे जाइ जे ॿाहिरां बीठी। उते शहज़ादीअ जे कन ते जो दुल्ह जो आवाज़ु पियो, तॾहिं सही कयईं त शहज़ादो अचे वियो। सो मंडी टुंडी मासीअ खे माठि माठि करे वठी जो थेलो ॾिनई त वञी ऊंधे मुंहुं किरी ऐं पाण भड़को खाई
हिकदमि अचे पंहिंजे मुड़ुस सां मिली ऐं पोइ ॿई गॾिजी वठी उॾाणा ऐं अखि छिंभ में अचे पंहिंजे बादशाही में पहुता। शहज़ादीअ जे पीउ ऐं माउ जॾहिं हिननि खे ॾिठो तॾहिं ॾाढा ख़ुशि थिया ऐं ख़ैर ख़ैरातूं करे ख़ुशियूं कयूं। पुठियां शहज़ादी जी जादूगर माउ जॾहिं ॾिठो त पुट जो वञिणो हो सो हथां वियो, तॾहिं रोई रोई मुंहुं मथो पिटे ॼञ समेत वापसि हली वई। होॾां शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में हमेशह लाइ गॾु गुज़ारण लॻा ऐं सॼी उमिरि ॾाढे मज़े में गुज़ारियऊं। जहिड़ो मेलो उन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जहान जो थिए।